मौलाना अब्दुल गफूर सलफी साहब। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। वक़ाल अल्लाहु तआला या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। तमाम क़िस्म जूं तारीफ़ ऐं वाखाण ऐं वॾाई उन अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ जेको अल्लाह इन दुनिया जो मालिक ख़ालिक है। बादहू दुरूद ऐं सलाम जा नज़राना पेश हुजनि उमूमन तमाम अंबिया किराम थे, ख़ुसूसन मुझो ऐं आजो आखिरी नबी प्यारो पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारका मुतहरम थे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, अजीज तलबा और सामईन, अल्हम्दुलिल्लाह पाँच सुबोटा जले करे हैसी सूदी मदरसे जे बच्चे जूं सालाना इजलास में मदरसे जे बच्चे जूं तकरीरूं थियूं। अने सालाना इम्तिहान थियो, उन जो पाण रिज़ल्ट बसो आजी मौजूदगी में उन तमाम बच्चे के इनाम ॾिने में आयो। आवां समयूं तरबियत औलाद के ताल्लुक से चंद गाली बयान करियां तो। तरबियत औलाद के ताल्लुक से अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारा, कू अनफुसकुम। मिणिया पहला अल्लाह रब्बुल आलमीन पा पिंड के पांजी इस्लाह करे जो हुक्म ॾिने। अगर एकड़ो मां ने पे पहला खुद पिंड जी इस्लाह करे गिनंदो, इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात से उम्मीद है जे इन जी औलाद जी पर इस्लाह करे सघंदो। कुल्ला ये अल्लाह रब्बुल आलमीन मिणिया पहला पिंड के मां ने पे के इस्लाह करे जो हुक्म ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम, ऐ ईमान वारा ऐं पिन पण जहन्नम जी आग खां बचो ने आजे आल ऐं औलाद के जहन्नम जी आग खां बचायो। तो मुसलमानों, ही बच्चा जंहिं बच्चे जूं पाण तकरीरूं सुयूं जंहिंजो रिज़ल्ट सो, ही बच्चा पाण वटि अमानत है। अगर इन बच्चे जी पाण तरबियत न कई, अगर इन अमानत में पाण वटां ख़ियानत थी वई, तो मुसलमानों याद रखजा क़यामत जे ॾींहुं इन ख़यानत जो पाण खे अल्लाह पाण वटां जेको आहे हिसाब गिनंदो। जे बच्चा मूं आके हिकिड़ी अमानत ॾिनी हुई, आ इन जी केतिरी तरबियत कयां, आ इन जी केतिरी इस्लाह कयां। तो मुसलमानों पाण मथे ज़रूरी है, पाण मथे वाजिब है जे पाण पंहिंजे बच्चनि जी इस्लाह करियूं। पहला पे खुद इस्लाह करे पिंड जी, पोइ पिंड जे बच्चे जी इस्लाह करे। पहला मां पिंड खुद पिंड जी बच्चे पिंड इस्लाह करे, पुठिया पिंड जे बच्चे जी इस्लाह करे। अल्हम्दुलिल्लाह इन पाण बच्चनि जूं पाण तकरीरूं सुयूं। अने मूं ई पण सो है जे हिन वांड जा बच्चा 12 मदरसे में पण पढ़े था ने ई पण सो है वॾी ख़ुशी जी ॻाल्हि है जे हिफ्ज़ जी पण तालीम 12 हासिल करे रहिया आहिनि। ई वॾी पाण लाइ करे हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि है। मुसलमानों पाण खे खपे जे पाण पंहिंजे जे बच्चे जी इस्लाह करियूं। पाण अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जा वाक़िया पढ़ो, पाण क़ुरान जूं आयतूं पढ़ो जे अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम के पंहिंजी औलाद जी केतिरी फ़िक्र आहे। अम कुंतुम शुहदा इज़ हज़र याक़ूब अल मौत, जॾहिं हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी जरा मौत जो टाइम अचे थो, मौत जो जरा वक़्तु अचे थो, फ़िक्र न्यारियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे तमाम छोकिरे खे सॾु कराइनि था।
ऐं कुल्ला सॾु कराईं था फ़िक्र न्यारियो तरबियत माउ पीउ जी तरबियत यानी औलाद जी पंहिंजे माइट खे फ़िक्र न्यारियो बुलाईं था ऐं चवनि था ऐं मुंहिंजा पुत्र पूरो सवाल कयूं था याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद जी कहिड़ी तरबियत करीं था चवनि था जे ऐं मुंहिंजा पुत्र ऐं मूं पुठियां किन रब जी इबादत कंदा ऐं कंहिंखे मञींदा उन याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे जर बच्चनि जी ख़ासि तरबियत कयो त उन बच्चे पण पंहिंजी ज़बान में चयो ऐं असांजा पे याकूब ऐं असांजा पे याकूब जिन रब खे तूं मञे थो असीं उन ई रब जी इबादत कंदासीं। यादि रखो मुसलमानो केतिरी याकूब अलैहिस्सलाम खे केतिरी फ़िक्र आहे हिन दुनिया में रुख़्सत थिए वारा आहियूं हिन दुनिया खे अलविदा करे वारा आहियूं पर इस्लाह जी फ़िक्र न्यारियो याकूब अलैहिस्सलाम चवंदा जे मूं पुठियां ऐं कंहिंजी इबादत कंदा। अहिड़ी तरह याकूब अलैहिस्सलाम जी पंहिंजे औलाद जी इस्लाह करे जी फ़िक्र न्यारियो तरबियत करे जी फ़िक्र न्यारियो पामणी खे ख़बर आहे कि यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम खां अलॻि थी विया हुआ केतिरा वर यूसुफ ने याकूब जी जुदाई आहे जॾहिं याकूब अने यूसुफ जर मिलनि था तहिड़ा ख़बर ॾिने वारा ये ख़बर ॾियनि था जे यूसुफ जॾहिं याकूब अलैहिस्सलाम से मिलनि था तहिड़े याकूब अलैहिस्सलाम सवाल करिए था कि यूसुफ किन हालत में है कासे जवाब दिए था ये आए याकूब आंजो पुत्र यूसुफ बादशाह बनी हुआ है मिस्र जे खजाने जो मालिक है याकूब अलैहिस्सलाम कहता या ये न तो पूछा ये यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे खजाने जो बादशाह मिस्र जे खजाने जो मालिक बनी हुआ है या बादशाह बनी हुआ है ऐ कासिम आऊं ई पुछा तो ये यूसुफ अलैहिस्सलाम जी दीनी हालत केड़ी है। मुसलमानों औलाद जी फ़िक्र न आयो पां पंहिंजे बच्चनि जी फ़िक्र कोन कंदासूं पां पिंड सुठा पिया आहियूं पां पिंड 40 वरनि जा थी वियासीं 50 वरनि जा थी वियासीं अञा पां अल्लाह खे सजाए रुकू न कया त यादि रखजा पंहिंजे औलाद जी कॾहिं पण तरबियत कीन थींदी अगरि पां नमाज़ी न बनंदासूं अगरि पां जेको आहे सचा पक्का दीनदार न बनंदासूं त यादि रखजा मुसलमानो पंहिंजा बच्चा पण नमाज़ कीन पढ़ंदा पंहिंजी औलाद जी कॾहिं पण पाण तरबियत कीन थींदी। अहिड़ी तरह पां माए खे ॾियरियूं जे मां पंहिंजे बच्चे जी कीअं इस्लाह करी थियूं कीअं तरबियत करी थियूं। हिकिड़ी कॉलेज जे अंदरि हिकिड़ो प्रोफेसर वॾो वञे थो तमामु बच्चे खे सवाल करे थो तमामु बच्चे खे सवाल करे थो जी बेटा तूं कहिड़ो बनने त हिकिड़ा अहिड़ा बच्चा हुआ उनजो जवाबु इहो या आउं इंजीनियर बनंदुसि कंहिं चयो वकील बनंदुसि कंहिं चयो मास्टर बनंदुसि हिकिड़े बच्चे वटि उहो प्रोफेसर साहिबु अचनि था ऐं पुछनि था जे बेटा तूं कहिड़ो बनने वो चए तो या साबी बनंदुसि। प्रोफेसर जरा उन जे सवाल जो जवाब जरा ई सो जे आउं साबी बनंदुसि तैर वो प्रोफेसर साहब उनके सवाल करे तो जे बेटा तमाम बच्चे जे सवाल जा जवाब अलग अलग हुआ कंहिं चयो जाऊं वकील बनंदुसि जज बनंदुसि कंहिं चयो मास्टर बनंदुसि कंहिं चयो इंजीनियर बनंदुसि लेकिन बेटा तो हिन सवाल जो जवाब तो ही कुला ॾिने या आउं साबी बनंदुसि। तैर वो बच्चो चए तो ये प्रोफेसर साहब आउं जरा सुम्हां थो आउं जरा बिस्तरे मथे सुम्हां थो तैर मुंहिंजी मां सुते खां पहिला मूंखे साबियुनि जा वाक़िया सुणाए थी ऐं मुंहिंजी मां ही चए थी ये बेटा अबू हुरैरा ही अहिड़ो हो अब्दुल्ला बिन मसूद जा अहिड़ा अखलाक हुआ अब्दुल्ला बिन उमर जा अहिड़ा अखलाक हुआ मुंहिंजी मां मूंखे रोज़ राति जो सुम्हां तेरा 3-4 साबियुनि जा जेको ऐसे वाक़िया मूंखे सुणाए अने तंहिं पुठियां आऊं ने मुंहिंजी मां सुम्हो था अने मूंखे ई खपे थो जे आऊं साबी बनणु चाहियां थो मुंहिंजी ज़िंदगी साहबे कराम रिज़वान अजमईन जड़ी हुई। तो मुसलमानों बयान करे जो मक़सद ही है जे पंहिंजे बच्चे जी इस्लाह करियूं अल्हम्दुलिल्लाह असां बच्चनि जूं तकरीरूं सुनियूं उन्हनि जे इम्तिहान जो रिज़ल्ट हो अल्हम्दुलिल्लाह घणी ख़ुशी थी ऐं मुबारकबादी ॾियणु चाहियां थो हिते जे उस्ताद मौलाना जावेद सलफ़ी खे जे आने बच्चे मथे खासी मेहनत कयां कोशिश कयां अल्लाह रब्बुल आलमीन आने मेहनत के कोशिश कबूल मकबूल फरमाए ऐं मुबारकबादी ॾियां थो इन जेडीस जे नौजवान के जमात के जे हिते जेको मदरसो बंदि हो मदरसो न हो मदरसो चालू कयां ने आजा बच्चा जो है से कुरान सीखें पिया दीन की तालीम हासिल करिए पिया
आओ आमने की मुबारकबादी पेश किया तो अल्लाह और दुआ मंगा तो या अल्लाह रब्बुल आलमीन आनी मेहनत है के कोशिशें के कबूल मकबूल फरमाए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।